अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां तव्हांजो पंहिंजो भाउ जहांगीर मेमण। आऊं आहियां शबीर कुमार। अदा हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं इस्लामाबाद वारे रेलवे स्टेशन ते ऐं मरगला रेलवे स्टेशन ते। अॼु असीं पाकिस्तान जी मोस्ट लग्ज़री ट्रेन ग्रीन लाइन में सफ़र कंदासीं, जेकी वेंदी आहे इस्लामाबाद खां कराची ताईं। इकोनॉमी क्लास में सफ़र कंदासीं, जंहिंजो टिकट आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5200 टाइम जी मानी हूंदी ॿ टाइम जी मानी हूंदी आहे। नाश्तो हूंदो आहे। तो थोड़ी देर में ट्रेन ईंदी, ट्रेन हितां हलंदी ऐं ॿिए ॾींहुं हैदराबाद पहुचंदी तक़रीबन 12 बजे। और दोस्तों ट्रेन असांजी अची वई आहे यार। ट्रेन बिल्कुलु एक्यूरेट टाइम ते आई आहे, बल्कि टाइम खां 20 मिनट पहिरियां आई आहे। टाइम खां पहिरियां आई आहे। सो ये हिन ट्रेन जी जेकी आहे न ख़ासियत आहे। सो तव्हांखे अगरि हिन ट्रेन में सफ़र करिणो आहे हैदराबाद टू इस्लामाबाद या ॿिए केॾांहुं वञो था त राब्तो असां न करियो, राब्ता ऐप आहे उन सां राब्तो करियो, प्ले स्टोर ते आहे, डाउनलोड कयो ऐं फ़ौरन ऑनलाइन पेमेंट करे पई टिकट करायो बुक। अगरि हीअ आहे ट्रेन जो इंजण, उस्ताद अॻियां वेठो आहे। जागीर चयो त यार मूंखे ट्रेन जो थोरो ट्रायल वठिणो आहे। हा हलाएसि थो सो बाबा ट्रेन में उस्ताद जेको आहे CNG LPG फुल भराए छॾी आहे ऐं बसि माना हाणे थोरी देरि में गाॾी जो इंजण गरम पियो करे ऐं वरी माना हाणे असीं शूं थींदासीं बसि। भई पाण खे लास्ट वारो मिलियो आहे सभिनीनि खां, रेल जे धंक ते वञी वेठा आहियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तो हीअ आहे असांजो इकोनॉमी क्लास वारो कंपार्टमेंट। और दोस्तो ही सामान रखूं पिया हिते। ट्रेन बा मुकमल ख़ाली लॻी पई आहे सफ़ा। हा ही पहिरीं स्टेशन आहे। हा माना इफ्तिताही असां कई आहे यार। भोगी बि मज़े जी ॻाल्हि पहिरीं आहे। भोगी पहिरीं आहे, भोगी यार साफ़ सुथरी, माना तूं फ़र्क़ु त ॾिस न। शाही वाशरूम। वाह यार, हीअ त सफ़ा घर में एॾो वॾो वॉशरूम हूंदो आहे। हा पर दरवाज़ो आहे न वॉशरूम जो? दरवाज़ो आहे ऑटो डोर। हल विचा हलूं, जेको दोस्तनि खे घुमाईंदा हलूं ट्रेन। और संगत हीअ आहे बिज़नेस क्लास जो AC वारो रूम, जंहिंजी टिकट आहे 11,000 रुपया। पर 11,000 में तव्हांखे विहाणा मिलंदा, हिते सुम्हण जी जॻह मिलंदी। तक़रीबन 6 बर्थ हूंदा आहिनि, 3 हिन पासे माण्हू सुम्हंदा आहिनि, 3 हिन पासे माण्हू सुम्हंदा आहिनि। संगत बिज़नेस क्लास जे वरी माना इहो फ़र्क़ु हूंदो आहे त हिननि जी टिकट में खाधे पीते वारो सामान हूंदो आहे, हुनमें 2-3 आइटम ज़्यादा हूंदा आहिनि। हीअ आहे हिते जो पार्लर क्लास। तो जी डाइवो बस हूंदी आहे न, उहो साॻी वाइब आहे, पर हिते ट्रेन में उहो सॼो सिस्टम ठाहियो आहे। जागीर जेको आहे सो वेही रहियो आहे। यार हिन जूं सीटूं जेकियूं आहिनि न उहे ॾाढियूं कंफर्टेबल आहिनि। AC सफ़ा चिल पियो हले ऐं साम्हूं LCD लॻी पई आहे। उहो संगत हीअ आहे AC स्टैंडर्ड। हिन में बिज़नेस में फ़र्क़ु सिर्फ़ु इहो हूंदो आहे जो बिज़नेस में हिकिड़ो बंदि दरवाज़ो हूंदो आहे, अलॻि कमिरो ठहियलु हूंदो आहे। हिन में सिर्फ़ु उहा प्राइवेसी कोन हूंदी आहे। पर हिन जो टिकट सस्तो आहे, 8,500 रुपया। हिन जो AC तमामु घणो सुठो आहे, चिल AC आहे यार। उस्ताद वॾियूं थधियूं हवाऊं बि लॻनि। बाक़ी दोस्तो ही की ट्रेन आहे हीअ सुठी इन जे लाइ जो ही ट्रेन पाकिस्तानी कोन्हे। हिन जूं सभु बोगियूं जेके आहिनि उहे चाइना मां माना कुझु साल पहिरीं इम्पोर्ट करायल हुआ, तॾहिं ही ट्रेन एॾी लग्ज़री आहे। ये वॉशरूम आहे इन पासे गेट ग़लती सां वॉशरूम में गिरी वियो, पर गेट ग़लति में गिरी वियासीं। भोगी आहे उधार करे छॾियो न यार। असां वारो वाटर डिस्पेंसर हिन मां अलाए केरु चोरी करे हो। सो वञूं पिया पराए बिज़नेस क्लास में, थधो पाणी पीअण, मिड़ई पाणी जो बहानो करे मिड़ई थधी AC जो मज़ो वठणु ॿियो असांजो हिकिड़ो कमु आहे। शबीर ईअं कीअं बाहि लॻंदी आहे त पोइ हिनखे ईअं करे बाहि ॾिसाईंदा आहिनि। ऐं हीअ जेको गिलास आहे हिन सां पाणी पींदा आहिनि। पाणी यार शुक्र मिली वियो। थधो आहे न? हा थधो आहे। और संगत होॾां असांखे गर्मी लॻी पई, वरी आया आहियूं, ट्रेन हले पई, हिते AC फर्स्ट क्लास हले पियो, हिते इंजॉय पिया करियूं। सो ही ट्रेन जेको पंहिंजी ख़रीद कयल आहे। ही जाम मुंहिंजा इमरान जा पुराणा वास्ता आहिनि। असां पहिरीं ते व्लॉग भरियो आहे, ॾिसंदे साईं हथु ॿधो साईं वरी इहो ख़ैर रईस वरी हीअ जेको आहे न हीअ सॼो बटण ते आहे, पर हाणे हीअ ॾिस बटण खां दबाईंदासीं न। ऐं जी हिन कंपार्टमेंट में घिरां थो न, माना मूंखे पाण वारे कंपार्टमेंट में हलण ते दिलि ई कोन थी चए। ऐं चवां थो हिते 2-3 कलाक वियूं था सुकून सां, ॾाढियूं LCD हलनि पियूं हिते, हिननि में फिल्मूं ॾिसूं था, पोइ अॻियां हलो। पर ही सॼी ख़ाली पई आहे, बसि पाण सुकून सां हलूं था। हिन में न माना हाणे जीअं मिसाल तौर ते तव्हां 4 ॼणा अगरि सफ़र करियो पिया ऐं तव्हांखे करणी आहे कचेरी, सो कैमरामैन खे गुज़ारिश कंदुसि थोरो हिन एंगल तां वञे, हेॾां न ॾेखारे, हिन एंगल तां वञे। कैमरामैन जेको आहे थोरो सेखारत आहे, थोरो इशारा मुंहिंजा सम्झे वठो। सो बहरहाल 4 दोस्त मां सफ़र कनि था, 2 ताईं अॻियां वेहनि, 2 हितां वेहनि ऐं कचेरी कंदे AC हले पियो। सफ़र ये बात तो मेरे दिमाग में आई नहीं। अवा दोस्तो हाणे असीं पहुता आहियूं लाहौर, पाकिस्तान जो सभिनीनि खां वॾो जेको रेलवे स्टेशन आहे उन ते। हर शइ माना पाकिस्तान जी सभिनी खां वॾी आहे।
ट्रेन को पाकिस्तान जी वॾी तो बहरहाल लाहौर आया आहियूं बुख बुख लॻी आहे मानी मिलंदी अञा कलाक खनि खां पोयां ट्रेन जी तो हाणे ॾिसूं शबीर साहब कुझु असांखे खाराए थो या नथो खाराए आऊं खारायां पोइ आऊं खारायां थो वॾो माण्हू ई जहाज़नि में घुमण वारो माण्हू न न चांहि तो कोई पहिरियां भला चांहि चांहि न मानी अच्छा तो अॼु त रश जाम आहे हिते स्टेशन ते हुन ॾींहुं जाम आहे ऐं उन ॾींहुं पाण ॿी ते लथा हुआसीं मुंहिंजे ख़्याल में हा ही भाई तो हुन खां वॾो टर्मिनल आहे राति जो टाइम आहे हितां सभु ग्रीन लाइन चढ़ंदा अॼु पाण पहुता आहियूं मेन टर्मिनल ते यार शबीर हाणे बुख बि लॻे पई पर हाणे लाहौर जा जेका खाधा पीता आहिनि उहे हाइजीनिक कोन हूंदा आहिनि तो हाणे छा माना छा खाऊं पाण यार पाण आउं सोचां पियो फ्रूट मिलंदो आहे सुठो हा फ्रूट वठी करे पोइ उहो खाऊं तो चयो मानी तो खारायां तो यही तो है ना ये तो पकोड़ा वरता है यार यार फिलहाल खाऊं था थोड़ा पकोड़ा वरी थोड़ी देर में मानी हलंदी तो मानी खाऊं था फर्स्ट क्लास पकोड़ा थी भाई तो एडियो वडियो गालियूं कयो पाकिस्तान वॾा ॿिया छा ही हो ही जागीर तो क्या आऊं प्यारा यार ये बोतल तो मुंह प्यारी है ये छा तो कॾे प्यारी है पैसा पैसा केरे ना तोड़ ना या मुंह ना भाई यार मानी ॾेई है मानी में छा है ये दाल थी ये कोरमो है चिकन में ये नान है ये मिठे में है ॿियो बोतल वोतल कोन ॾेई आहे अच्छा त ॿियनि कंपार्टमेंट में ईअं हूंदो आहे त हुननि में वरी टिकट ज़्यादा आहे त हुननि जा वरी 2-3 आइटम थोरा वादी हूंदा आहिनि ऐं थोरो मानी वादी कान ॾींदा आहिनि पर हीअ बि हिकिड़ो माण्हू आराम सां खाई वेंदो आहे और संगत फाइनली असीं पहुची हलियासीं पंहिंजी सिंध धरती हैदराबाद रेलवे स्टेशन ते सफ़र ॾाढो यार सुठो गुज़रियो हिननि जो नाश्तो ॾाढो सुठो मानी सुठी हुई ॾाढो कंफर्टेबल सफ़र हो सो हाणे ते पहुता आहियूं सॼो व्लॉग तव्हां ॾिठो हूंदो ग्रीन लाइन जो सो जंहिं बि दोस्त खे ग्रीन लाइन में सफ़र करिणो हुजे उहो राब्ता ऐप डाउनलोड करे ऐं 15-20 ॾींहं पहिरीं पंहिंजी ट्रेन बुक कराए ऐं मज़ेदार सफ़र करे सो तव्हांखे मुंहिंजो व्लॉग ॾाढो सुठो लॻो हूंदो अगरि मुंहिंजे चैनल ते नवां आहियो तो चैनल के फॉलो ज़रूर कजो मुझे वीडियो शेयर ज़रूर कजो शबीर साहब हाँ ये है बिल्कुल सही ॻाल्हि शबीर व्लॉग ठाहींदो आहे शबीर जे व्लॉग्स खे बि फॉलो सब्सक्राइब शेयर करे छॾिजो मुंहिंजे खे बि नथा करियो शबीर जे करे अचो